मुंहिंजो नालो मोहम्मद अयूब खोसो आहे ऐं ॻोठु गुंगड़ी जो आहियां। मूं तक़रीबन अॼु खां हफ़्तो ॾेढ अॻु में मीडिया ते ग़ुलाम मुस्तफ़ा मुख़्तियारकार साहिब जे करतूतनि जो कुझु हवालो पेश कयो हो। उन हवाले पेश करण सां बि मुख़्तियारकार साहिब पाण बि ऐं उनजा पुट भाइर उहे सभु मच्छरजी पिया। उन्हनि जेको काफ़ी धमकियूं वग़ैरह ॾिनियूं आहिनि मूंखे ऐं कूड़ा केस दाख़िल कराइण में बि ख़ुशि आहिनि। असांजी अॻु में तारीख़ हुई जुडिशल मजिस्ट्रेट वटि नंगर पार्कर में 12 तारीख़ हुई हिन हलंदड़ महीने जी। उन 12 तारीख़ में हिननि जे केस जी पैरवी करण जे लाइ हिननि जो वकील जावेद बजीर आयो हो। कोर्ट में अचण सां ई उन पैरवी केस जी कोन कई जज साहब खे अर्ज़ु कयो त हीअ वेझा अज़ीज़ बि आहिनि ऐं हिननि जो जेको राजूणी ठाह था करायूं। ऐं रईस गनी ख़ान वटि वञा थो। जज साहब बि उन ॻाल्हि ते आमादा थियो। मूं ॾांहुं मुतासिर थिया सभई। मूं बि उन्हनि खे चयो ठाह में अलाह जी ज़ात बि राज़ी आहे, मूंखे ठाह खां को इनकार कोन्हे। गनी ख़ान मुंहिंजो क़ाबिले एतिराम मोहसिन आहे, साईं आहे, मुंहिंजी क़ौम जो चङो मुड़ुसु आहे, तव्हां भले वञो अहिड़ी तारीख़ फिक्स करियो ठाह ला, ऐं मूंखे इनकार कोन्हे। पोइ हीअ सभु गॾिजी गनी ख़ान वटि विया। उतां बि मूंखे मैसेज आयो त बाबा तव्हां जेको हीअ आया आहिनि ठाह जे लाइ, तव्हांजो छा रायो आहे। मूं उन्हनि खे बि ईअं ई चयो मुंहिंजो बाबा ठाह में अलाह जी ज़ात राज़ी आहे, असीं बि राज़ी आहियूं, तव्हां इंसाफ़ सां ठाह कंदव असांखे जेको आमीन आहे। नतीजो इहो निकितो इन आड़ में हिननि जेको अलाह जे छा छो असांजे ख़िलाफ़ु जेको हिननि खे या ज़हन घुमी वियो हिननि जो, या हिननि खे दौलत जे नशे क्रिप्शन अदा कया आहिनि या कीअं। वरी बि हिननि जा छोकिरा वोकिरा उहे जेके आहिनि से उन्हनि हबूब उथारे, इशू उथारे, कूड़ो वठां कई, जंहिं ते पुलिस असां वटि चढ़ी आई। उन ॾींहुं आऊं ॻोठु कोन हुउसि, निकिरी आयो। मुंहिंजो भाउ वॾो ॻोठु हो SHO साहिबु अब्दुल रशीद मंगरो साहिबु नगर पार्कर खां उते सरज़मीन ते वियो। मुंहिंजे भाउ खां इंक्वायरी करे पुछियईं। मुंहिंजे भाउ चयो बाबा असां त अहिड़ी ख़बर ई कोन्हे ॿुधी, असांखे इहा का ख़बर ई कोन्हे, असां वटि न जहिड़ो थियो आहे, न झगड़ो थियो आहे, न को ॻाल्हि थी आहे। हुन चयो बाबा मुंहिंजे पोयां वठां थी। पोइ SHO साहिब ते ज़ाती मुख़्तियारकार साहिब जो वज़न पियो, या मुख़्तियारकार साहिब कंहिं वॾे माण्हू खां चवरायो, या SP साहिब खां चवरायो, उहो त ख़ुदा बहितर थो ॼाणे। पोइ SHO साहिबु उतां इंक्वायरी करे वापसि जॾहिं थाणे नंगर पार्कर पहुतो तॾहिं मूंखे बि कॉल मिली त भई SHO साहिबु वियो हो, अहिड़ी इंक्वायरी आहे, हीअं वठां थी आहे, तव्हां जेको SHO साहिबु मिलो। किन दोस्तनि मूंखे चयो ऐं वियुसि साईं SHO साहिबु वटि। SHO साहिबु मूंखे मिलियो, तमामु बहितरीनु मूंखे जेको ॿुधाईं। मूंखे चयईं आउं सरज़मीन ते वियो हुउसि ऐं मूं इंक्वायरी कई हुई। गाॾी में ग़ुलाम मुस्तफ़ा जो पुटु दीदार चढ़ी मेवे खान जी ढाणी जे भर मां अॻिते वियो, वरी बि वापसि मोटियो। छोकिरा हिकिड़ा 2 परे दड़े ते बीठा हुआ। इहा मूं इंक्वायरी कई, केरु विड़ियो न, को झेड़ो थियो न, को तकरार थियो आहे। पोइ आउं हुतां खां हली वियुसि ग़ुलाम मुस्तफ़ा वालनोड ते। कलंदर बख़्श असिस्टेंट मुख़्तियारकार मूंखे मिलियो। उन खे मूं चयो बाबा जेको अवां ॿाहिरि आहियो, राजूणी करियो ऐं हीअ फॾा ऐं फसाद ऐं कूड़ा हबूब न हलायो, FIR कंदा, उहो अव्हांजे मसइले जो हल कोन्हे। हुनखे चई पोइ वरी मूंखे बि ईअं चई त बाबा तव्हां राजूणी ठाह करियो, बहितर थींदो। मूं चयो मुंहिंजो साईं इनकार ई मूंखे कोन्हे, हू पाण अहिड़ियूं ठाह जूं ॻाल्हियूं करे विया आहिनि, ॻाल्हियूं करे ठाह जूं, ऐं तंहिंखां पोइ वरी इहो सिस्टम ठाहियो अथनि, ख़ुदा बहितर थो ॼाणे छा हुननि जो नतीजो आहे। उनखां पोइ कुझु अहिड़ा इशू आहिनि जेके हुननि खे लाज़मी अहिड़ा उथारणा पवनि था। उन जा कारण इहे आहिनि त असां वटि माल जूं चरागाहूं आहिनि, गौचर आहिनि, गस आहिनि, गुहा आहिनि। असां कमिश्नर साहिब जे तरफ़ां लेटर अखियुनि सां ॾिठो आहे, पढ़ियो बि आहे, ॿुधो बि आहे। पर कमिश्नर साहिब जो हुकुम आहे त वण वढण ऐं सरकारी ज़मीनूं गौचर चरागाहूं पोखण ते 144 आहे। उनजे बावजूद बि मुख़्तियारकार साहिबु मिठी न ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो उन लेटर जे अचण जे बावजूद बि पंहिंजो उते जेको असांजे ॻोठ में वठु लॻाए छॾी आहे। चरागाहूं ऐं मालनि जा गस, असांजूं ढाणियूं आहिनि, मेवे खान जी ढाणी आहे, उनजे ख़िलाफ़ु हिननि केस पुकारनि बि पिया था। ऐं ढाणी जे भर में शरीफ़ खान खोसो, अब्दुल मजीद खोसो, उहे तयारु थी विया आहिनि, पिया कढनि जंग। असांजे घरनि खां ओलह में आहे सर्वी नंबर को ॼाणाइनि पिया पीराणू वल्द इस्माइल ख़ासकेली जो, उनजी एराज़ी 125 जी सिर्फ़ु 5 करे, उहो बि 20 एकड़ पोखियो वेठो आहे। ज़ुल्म जो तारो भरियो पियो आहे। जी हा, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। असांजे एरिया में हाणे रोजीअ जो ॻोठु आहे, उनजे भर में रोजीअ जो ड्रागो सॾिजे थो, जिथे चूचा जुड़ेजा
दर्शी वेरी जा दर्श, झूंड जा गुरगेज ऐं इन भीलनि जा माल उते चरनि था। उन्हनि जी चरागाह आहे, असांजे ॻोठ जो माल चरे थो। उनजी चरागाह मशहूरु चरागाह आहे। उन्हनि जा वण वॾे सुसट लॻो पियो आहे बाबा, वठ वठणु लॻो। ख़ुदि बिल्कुलु गौचर पियो पोखाए। होॾा कमिश्नर साहिब जो इहो ऑडर आहे। हाणे जॾहिं हिकिड़ो जंहिंजे हवाले कमु आहे उहो ख़ुदि जेकॾहिं ईअं कंदो, ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो, त पोइ कीअं सिस्टम हलंदो अलाए जे ख़ुदा बहितर। बिल्कुलु बिल्कुलु ज़ाहिर आहे न। आउं जेका रड़ पियो करियां इहा हक़ीक़ी रड़ आहे। कमिश्नर साहिब जा मतिलबु DC मुख़्तियारकार नंगर पारकर या AC को बि कामोरो वञे सरज़मीन ॾिसे, जेकॾहिं आउं ग़लति चवंदो हुजां त आउं ॾुआरी आहियां। जी आओ। हाणे त मुंहिंजो जेको त मुतालबो आहे DC साहिब थरपारकर खे, कमिश्नर साहिब खे, AC नंगर पारकर खे, त इहा सरज़मीन जी इंक्वायरी करे रूबरू अखियुनि सां ॾिसनि। जेकॾहिं झंग ऐं चरागाहूं ऐं वण वढण ते 144, त पोइ हिन खे अवां कहिड़ा पावर ॾिना जो ही पंहिंजे माण्हुनि खां इहे वढराए पियो। हिकु ॻाल्हि ॿी ॻाल्हि मुंहिंजी आहे त SP साहिब थरपारकर, DIG मीरपुर ख़ासि खे बि मुंहिंजी अपील आहे त बाबा असां कंहिं ॾोही कोन्हे कयो, किथे को जहिड़ो बि कोन्हे थियो, किथे मोहमारी कोन्हे थी। हीउ SHO असां वटि शरीफ़ माण्हू आहे, बाइख़लाक़ माण्हू आहे, साईं अब्दुल रशीद मंगरियो साहिबु, जंहिं जेको त मूंखे सुठी ॻाल्हि ॿुधाई। ॿियो SHO हुजे हा त असांजी गिल गिला करे हा, असांखे ज़लील करे हा, तंग करे हा। यार असां बि दुनिया में आया आहियूं, असांजो बि जीअण मरण जो हक़ आहे। जॾहिं को ॾोही कोन थो थिए पोइ बि असांजे मथां पुलिस। त मुंहिंजो पुरज़ोर मुतालबो आहे त ऑफिसर साहिबान अचनि ऐं सरज़मीनुनि जूं जेके असां इंक्वायरियूं कनि। जेकॾहिं सच थो आउं ॻाल्हायां त मूंखे पोइ छो पियो ॾपियो वञे, छो पिया दड़का ॾिना वञनि, छो पियो हिरासमेंट कयो वञे। मूंखे त बाक़ाइदे हाणे हिननि वञा ख़तरो थियो आहे। जी मीडिया ते जॾहिं आउं आयो आहियां, मीडिया में मूं का ॻाल्हि उथारी आहे त हीअ माण्हू मच्छरजी पिया आहिनि, लाज़मी आहे मूंखे या मुंहिंजे पुटनि खे को नुक़सानु बि रसाइनि। मुंहिंजो बिल्कुलु मुतालबो आहे त हाणे जेकॾहिं असांखे को नुक़सानु थियो त असां बाक़ाइदे मुख़्तियारकार ग़ुलाम मुस्तफ़ा, बिल्कुलु ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो खे ज़िम्मेवारु कयूं था। असांजे कंहिंजे बि माण्हू जो वार हेॾां होॾां थियो, तुंहिंजो ज़िम्मेवारु ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो आहे।